सेशन जी बाज़ाब्ता शुरुआत कयूं था। ख़ालिद, ॿाराणो अदब ऐं तव्हांजो रिसेंटली कयल कमु जेको ॿाराणे अदब जी तारीख़ ते आहे, तारीख़ त पंहिंजी जाइ ते रही, पर हाणे असीं हाल ते ॻाल्हाईंदासीं जेके असांजा रिसेंट जेके चैलेंजिस आहिनि ॿाराणे अदब जे हवाले सां, जेको सॼो सिनेरियो आहे, जेके असांजा हिते मोज़िज़ अदीब हज़रात वेठा आहिनि, नौजवान वेठा आहिनि, ऐं जेको सॼो हिकिड़ो सिनेरियो क्रिएट थी वियो आहे त ॿार जे हथ में बुक कोन आहे, ॿार जे हथ में टैबलेट पीसी आहे, उन वटि कार्टून्स आहिनि, उन वटि डिफरेंट एप्लीकेशन्स आहिनि। त पोइ हाणे हिकिड़ो सुवालु आहे त हाणे ॿाराणे अदब ते कमु कीअं थो करे सघिजे। इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। इन ते असांखे छा करणु घुरिजे? हिन मुआशिरे खे, हिन इदारनि खे, मुख़्तलिफ़ जेके प्राइवेट बि आहिनि, सरकारी बि आहिनि, ऐं असांजा जेके मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि जेके मुख़्तलिफ़ शिकिलुनि में कमु था कनि, उन्हनि खे हाणे छा करणु घुरिजे, उन्हनि जी कहिड़ी ज़िमेदारी हुजणु घुरिजे? मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे त हाणे अॼु जे ॿार वटि हिकु रिसाले जे बजाए हथ में मोबाइल आहे, टैबलेट आहे, सॉफ्ट ते शयूं आहिनि, एप्स आहिनि, पेजिस आहिनि, सॉफ्टवेयर आहिनि। त हाणे दुनिया, छाकाणि त हाणे हार्ड खां सॉफ्ट ॾांहुं तब्दील थिए पई थी, उन में चेंज थिए पई थी, त असांखे पंहिंजे ॿारनि जे अदब जे चिल्ड्रन्स लिटरेचर खे उन ज़ाविये जे हिसाब सां ॾिसणो पवंदो असांखे। ऐं अॻे असां सभिनी जो जेको चिल्ड्रन्स लिटरेचर सां असांजो वास्तो रहियो आहे, ॿार सिंध जा ॿार रिसाला पढ़ंदा हुआ, उन्हनि जूं तंज़ीमूं हुयूं, अख़बारूं जेके सिंधी जूं हुयूं, ॿारनि जा हफ़्तेवार सुफ़ा शाया कंदियूं हुयूं, मुस्तक़िल रिसाला निकिरंदा हुया, ॿारनि जा किताब हुया, अदबी इदारा उहे अॼु बि निकिरनि था, शाया बि थियनि था। पर हाणे दौर जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्त जी, उहा तब्दील थी वई आहे। शहरी ॿार सां गॾोगॾु ॻोठ जे बि हिकिड़े या नंढनि शहरनि जे ॿार जे हथ में उहो साॻियो मोबाइल ऐं टैबलेट आहे। आउं नथो सम्झां, जेतोणीकि हीअ ॻाल्हि खणी थोरी हार्ड थिए, सख़्तु ॻाल्हि हुजे, पर आउं नथो सम्झां त हाणे हू हिकिड़े किताब जो कंट्रीब्यूशन उनजो कार्य सोसाइटी में त आहे, दुनिया में बि ईअं आहे, इहे सभु शयूं थी वियूं आहिनि, पर अॼु बि रिसाला छपजनि था, किताब बि छपजनि था। पर असां वटि जेके चैलेंजिस आहिनि उन में ओचितो एॾी तेज़ी सां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो जेका चेंज आई आहे, तब्दीली आई आहे, उन में सिंध जे ॿार वटि हाणे हथ में नयूं शयूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त हाणे रिसालनि किताबनि सां गॾोगॾु ॿारनि जे लाइ सॉफ्ट में शयूं असांखे तयारु करणु घुरिजनि। ॿारनि जा रिसाला एप्स जी सूरत में हुजनि, ॿारनि जा रिसाला इंटरनेट ते फेसबुक जे पेजनि जी सूरत में हुजनि, ॿारनि जा रिसाला उन्हनि जे ग्रुप्स जी शिकिल में बि हुजनि, त जीअं ॿार खे तेज़ तकड़ी ऐं आसान हिकिड़ी एक्सेस थी सघे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जदीद दौर जे तक़ाज़ा मुताबिक़ असांखे हलणो पवंदो। बाक़ी किताब ऐं रिसाले जो पंहिंजो कार्य आहे, दुनिया में अॼु बि रिसाला किताब ईअं ई छपजनि था, जेतोणीकि रिसाला किताब बि हाणे सॉफ्ट ॾांहुं मुंतक़िल थींदा पिया वञनि। केतिरा ई रिसाला आहिनि दुनिया में, उन्हनि जी सर्कुलेशन ख़तमु थींदी पई वञे, किताब हाणे मोबाइल ते, एप्स ते, उन ते अची विया आहिनि। त असांखे बि हिन दुनिया जे चैलेंजिस खे साम्हूं रखंदे ॿारनि जे अदब खे, ॿारनि जे लाइ नित नवां तरीक़ा जेके नयूं ईजादूं आहिनि, उन मुताबिक़ चिल्ड्रन्स लिटरेचर खे शिफ्ट थियणु घुरिजे नए हिकिड़े अंदाज़ सां, त जीअं असां दुनिया जे चैलेंजिस जो मुक़ाबिलो करे सघूं। मुंहिंजो इहो ख़्यालु। डॉक्टर अदिल सुमरो ॾे अचूं था त डॉक्टर अदिल, ॿाराणे अदब में जेके डेवलपमेंट्स ईंदियूं आहिनि उहे करिकुलम जे थ्रू बि ईंदियूं आहिनि। त मतिलबु जेको ॿाराणो अदब ॿार पहिरें खां, ॿिएं खां, टें खां, चौथे खां पढ़े थो, उहो अॻिते अची वरी हायर लेवल ताईं बि अची थो वञे, उते उनजी टीन एज स्टार्ट थी वञे। असां वटि करिकुलम डेवलपमेंट ते ई एतिरो कमु न थियो आहे, त ॿाराणे अदब ते जेको कमु नथो थिए या उनजो हिकिड़ो रुझान घटिजी वियो आहे, त उहो कहिड़ी तरह सां तशवीशनाक आहे, कहिड़ी तरह सां उहो फ़िक्र जी ॻाल्हि आहे, इहा असां सभिनी खे हाणे तव्हां जेका इंसानु आहे, बेसिकली आहे इंसानु, उनजी डेवलपमेंट थिए थी, मुख़्तलिफ़ मरहला आहिनि ज़िंदगी जा। पहिरियों उहो ॿारु आहे, पोइ वरी वॾो थिए थो, जवान थिए थो, ॿुढो थिए थो, इहे लाइफ सर्किल्स आहिनि। उन में असांखे जेको बुनियादु जेको ॿार जो उहो अहम आहे तमामु, ख़ासि तौर जेको असांजो मौज़ू आहे ॿोली ऐं ॿारनि जो अदब, उन सां तमामु घणो उनजो वास्तो आहे। जेसिताईं जेकॾहिं असांजो ॿारनि जो अदब मज़बूत न हूंदो, जीअं तव्हां करिकुलम जी ॻाल्हि कई, त उन में करिकुलम में ॿार खे पंहिंजी मादरी ॿोली में जेकॾहिं सही नमूने में उहा तइलीम नथी मिले, त नतीजे में उहा जेका खोट आहे
उहा मरहलेवार अॻिते हली पूरी लाइफ में उहा थिए थी। हाणे जेके असां इहे तइलीम जो रोअणो रोऊं था पिया या चऊं था त मयार ख़तमु थी वियो आहे या लिटरेचर जे हवाले सां बि उहा रीडर्स घटिजी विया आहिनि, नवां पढ़ंदड़ पैदा नथा थियनि। उनजो मेन रीज़न इहो आहे त असां ॿारनि जे ॿार खे इग्नोर कयो आहे। जॾहिं ॿार इग्नोर थियल आहे त लाज़मी आहे उन सां जेका उन जो निसाब आहे या जनरल जेको लिटरेचर आहे उहे बि मुतासिर थिया आहिनि। इवन तव्हां ॾिसो त जीअं करिकुलम जी तव्हां ॻाल्हि कई त करिकुलम में अॼु ॾींहं ताईं हिकिड़ा स्टैंडर्ड्स ठहियलु कोन्हनि के। हाणे ताज़ो कुझु सालनि खां सिंध रीडिंग प्रोजेक्ट सिंध में कमु करे पियो, पाकिस्तान रीडिंग सिंध रीडिंग प्रोग्राम आहे। उन में ॿारनि जो जेको रीडिंग स्किल आहे उन ते हू कमु कनि था पिया। त जंहिं उनजी सर्वे मुताबिक़ असांजा तक़रीबन 80% ॿार जेके 3 दर्जे वारा सिंधी सही नमूने में पढ़ी नथा सघनि। माना ॿारनि जी जेका लेवल एतिरी आहे त हू बाक़ाइदे किताब जेको आहे उहो उनजो 3 दर्जे जो ॿार उहो प्रॉपर वे में जीअं उनखे पढ़णु खपे उहो पढ़ी नथो सघे। त इहा जेका मजमूई सूरत हाल आहे इन में लाज़मी आहे असांजो जेको एजुकेशन जो सिस्टम आहे उनजी बि उणायूं आहिनि, जेको सिलेबस आहे उन जी उणायूं आहिनि, उस्ताद जी ज़िमेवारी आहे, वालदेन जी ज़िमेवारी आहे। पर असां वटि छा आहे त मुसीबत इहा आहे त को बि पंहिंजी ज़िमेवारी क़बूल करण लाइ तयारु न आहे। मां वालिद जी हैसियत में उस्ताद ते हणंदुसि त बाबा उस्ताद जी ज़िमेवारी आहे त उहो पढ़ाए सही नमूने। वरी उस्ताद खां पुछिबो त वरी उहो चवंदा साईं असांखे निसाब सही न मिलियो आहे, रियासत जी जेका आहे उहो ख़ामी बयानु कंदो। नतीजे में छा आहे त उहो सॼी सूरत हाल उहा सॼी डाउन थी वई आहे। ऐं असांखे हाणे उस्ताद वालिदेन जी हैसियत में आहे असां स्कूल में ॿार खे दाख़िल करियासीं, पर उनजे असां प्रोग्रेस जे बारे में कॾहिं मालूम न कंदासीं त इनखे छा स्कूल में उनखे सिंधी पढ़ाइजे थी नथी पढ़ाइजे, या ॿार जेकॾहिं उस्ताद उनखे पढ़ाइनि था सही माने में उहे नथा पढ़ाइनि। इहे सभु उन में असां चवंदा आहियूं ठीकु आहे हिनखे ॿार खे ट्यूशन रखी ॾींदासीं, घर में पढ़ाईंदासीं, नतीजे में असांखे टाइम कोन मिलंदो आहे, असां उन ॿार खे इग्नोर करे छॾींदा आहियूं। अहिड़े नमूने सां लिटरेरी हवाले सां जेके अॻे अदबी तंज़ीमूं हूंदियूं हुयूं जेके ॿारनि जी तरबियत कंदियूं, ख़ुदि आज़ादु वेठो आहे हिन हिकिड़ो फोरम आहे, गुलनि जहिड़ा ॿार हूंदी तंज़ीम, गुल फुल जी तंज़ीम हूंदी, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो रोल हुयो, उहो बि रोल ख़तमु थी वियो। नतीजे में ॿार खे निसाब जे बारे में वॾो निसाब बि जेको आहे उहो हुनजी ख़्वाहिशूं जेके उहो पूरी नथो करे। ॿाहिरि जेको लिटरेचर आहे उहो बि इंडिविजुअल थिए थो पियो, साइंटिफिक वे में न आहे, एज जे हिसाब सां न आहे, एज ग्रुप लेवल हूंदी आहे। हिन एज जे ॿारनि लाइ अहिड़ो लिटरेचर हुजणु खपे, उनखां मथे उहो कोन्हे को हिकिड़ी हुब है मोहबत में बि हिकिड़ो सिलसिलो पियो हले थो पियो, का प्लानिंग कान्हे, का को इदारो कोन्हे को। एतिरा साल गुज़री विया आहिनि असां दाऊं कयूं था, पर ॿारनि जे लाइ हिकिड़ो इदारो कोन्हे को जो बहितर नमूने सां हुनखे लिटरेचर ॾे। अहिड़े नमूने असांजो जेको निसाब आहे उहो निसाब बि इहो आहे नॉलेज बेस्ड एजुकेशन आहे। ॿारनि खे रटो कराइणो, सन यादि कराइणा आहिनि, हे फलाणो फलाणे तारीख़ ते, हुनजो जेको क्रिएटिविटी जेका ॿार जी उहा ज़ाया थी वञे, उहा उनजे सिलसिले में बि असां वटि को प्लान कोन्हे को। नतीजे में सभु शयूं अणपूरियूं आहिनि, ईअं थियनि थियूं पर उहे बाक़ाइदे हुनजी माना प्लानिंग तहत में जेको जीअं सिस्टम आहे उहो हुजणु खपे, उहो नथो थिए। ॿार नतीजे में हर शइ अणपूरी हिकिड़ी गॾियल सलियल आहे। लिटरेचर बि आहे त उहो बाबा 5 सालनि खां वठी 12-13 सालनि सभिनी जो हिकिड़ो ई बसि बाबा। त इहे सभु खोटियूं आहिनि, माने उनमें असांखे सभिनी खे पंहिंजो पंहिंजो रोल अदा करणु खपे, हिकिड़ो उस्ताद जी हैसियत में ऐं हिकिड़े वालिदेन जी हैसियत में या सोसाइटी जे मेंबर जे सिविल सोसाइटी जे मेंबर जी हैसियत में, ऐं पंहिंजो पंहिंजो जेसिताईं रोल न अदा कंदासीं नतीजे में असांखे सभु इहे सभिनी पासनि जो असांजो इस्तेसाल थींदो। स्कूल बि असांजो एजुकेशन सिस्टम उहो इस्तेसाल कंदो, ऐं जेके प्राइवेट जेके स्कूल खुलिया आहिनि इहो वॾो ख़तरो आहे सिंधी ॿोलीअ जे लाइ ईंदड़ वक़्त में, जो ॿारनि खे इग्नोर कयो अथई, सिंधी ॿार जी उते लाइ दरवाज़ा बंदि था कनि। उनखे क़ानूनी तरह उनखे असां जेकॾहिं न वठंदासीं मुतालबनि सां, मां इवन लैंग्वेज अथॉरिटी लेटर मोकिले थी स्कूलनि जो, स्कूल उछली था छॾनि। असांजो हिकिड़ो दोस्त हुयो हिते, माना हुन में हुन जा ॿार सिटी स्कूल में पढ़नि पिया, हुननि इग्नोर करण जो हुनजी इहो तरीक़ो आहे। तव्हां ॿारनि खे वठी ईंदो चवंदा साईं बसि हाणे तव्हांजा 3 ॿार बसि सिंधी मीडियम पढ़ण, 3 ॿारनि जे लाइ असां क्लास त कोन अरेंज कंदा, हालांकि उते अवेलेबल हूंदा आहिनि, उहो छड़ो डिस्करेज करण लाइ चवंदा हुआ तव्हांजा 3 ॿार आहिनि। हिकिड़े दोस्त उहो हुनखे सिर्फ़ु कोर्ट जे तरफ़ां नोटिस ॾियारियो या पंहिंजे लीगल नोटिस त बाबा जेकॾहिं तव्हां छो न तव्हांजी जेका रजिस्ट्रेशन इदारे जी ख़तमु कई वञे, पोइ हुन पाण उन अरेंज कयो बाक़ाइदे क्लास। जॾहिं क्लास अरेंज थियो त तक़रीब 40-50 ॿार छा सिंधी अची विया। त इहो हिकिड़ो इस्तेसाल जो हिकिड़ो तरीक़ो आहे, डिस्करेज करणु, इस्तेसाल करणु। त इन्हनि सभिनी शयुनि खे असांखे फेस करिणो पवंदो। नतीजे में असांजे लाइ न त सिंधी ॿोलीअ लाइ
इन फ्यूचर में अञा ख़तरा वधी वेंदा, जंहिंजे लाइ असां सभिनी खे सोचणु खपे। माजिद, तव्हांजो जेके माज़ी में कंट्रीब्यूशन रही आहे ॿाराणे अदब जे लाइ, ऐं वरी हाणे प्रेज़ेंट में हाणे हाल में असां जेको ॾिसूं था इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया जो दौरु आहे, त उन जो जेको इम्पैक्ट पवे थो स्पेशली सोशल मीडिया जो, उहो ॿार ते कीअं थो पवे। हाणे त ॿार वटि टैबलेट बि अची वई आहे, उहो फेसबुक बि हलाए वञे थो, ऐं उन जा जेके नेगेटिव यूज़िस आहिनि उहे बि अची था वञनि। सभु तव्हां खां हिकिड़ा ॿ सवाल इहा आहिनि त हिकिड़ो त तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया सां इदारनि सां जेको तव्हां वाक़ुफ़ु आहियो, उन में ॿारनि जा प्रोग्राम जेके अचनि था या न हुजण बराबरि आहिनि, या अचनि था त उन्हनि जी उहा क्वालिटी कोन्हे जो ॿार उन ते अट्रैक्ट थिए। उन खां पोइ तव्हां सोशल मीडिया जे इम्पैक्ट्स ते उन ते ॻाल्हाईंदव। मूं जेतिरे क़दुरु ॾिठो आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिकु त क्वालिटी कान्हे का, ऐं ॿियो उते जेके बि प्रोग्राम अॻ में कुझु टीवी चैनल्स ते हलंदा हुआ प्रोग्राम, हींअर उते बजट जेका आहे सो उहो अफोर्ड कोन था कनि ऐं कमाइनि नथा सभु टीवी चैनल जेके बि आहिनि। ऐं सभ खां वधीक हाणे जेको सोशल मीडिया अची वई आहे, मोबाइल अची वई आहे, असां पंहिंजे ॿार खे पाण ई क़ाइल कयूं। ॿार स्कूल छो थो वञे, ॿार टाइम ते उथे थो, ॿार कोर्स किताब पढ़े थो, इहे सभु जॾहिं पढ़े थो त ॿारनि जो अदब बि पढ़ी सघे थो। असां उनखे जेकॾहिं उन ते नंढे इलाइक़ो खां वठी उनखे ज़ोर भरींदा ईंदासीं, इहो हिकिड़ो जीअं कोर्स किताब फ़र्ज़ु आहे पढ़णो आहे, ऐं कोर्स किताब में उहे ई शयूं मौजूदु आहिनि जेके उन्हनि खे मिलनि थियूं पियूं। हीअ दुनियादारी ॿी जेका आहे उहा बि त उनखे मिले, उन ज़हन में अचे ऐं उहे उन ते अॻिते कमु करे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कंहिं ज़माने में ॿारनि जे अदब ते वॾो लिखियो वियो, साईं अदल साईं लिखियो, नसीर साहिबु वेठो आहे उन लिखियो, ख़ालिद जो सुठो कमु थियल आहे। हींअर ॿारनि जो अदब माना ॿारनि जे हथ में आहे, का बि शइ तकलीफ़ कोन थी थिए। जेकॾहिं कुझु अख़बारुनि में सिफ़ा अचनि था त उहे बि ईअं ई माना पुराणे ज़माने जा किसा, अने ॿ भाउ भेण हूंदा, ॾाढो पाण में प्यारु हूंदो, हुन स्कूल वेंदा, इहो किसो ख़तमु, बाबा कामयाबु पिया, हिक ॿिए जी मदद कयूं, अहिड़े क़िस्म जी स्टोरीज़ हाणे लिखिजनि पियूं। पर सोशल मीडिया ते जेको कुझु असां वटि अचे थो पियो, असां इहे सभु शयूं सोशल मीडिया ते बि असां आणे सघूं था। डिजिटल दौरु आहे, प्रिंट जो जेको आहे सो ज़मानो, जेकॾहिं असां उन खां गुज़री आया आहियूं त डिजिटल सिस्टम में असां दाख़िलु थी विया आहियूं, त असां ॿार खे पाण ई जेको आहे सो आहिस्ते आहिस्ते कोर्स जीअं उन ज़िमेवारी रखूं त तव्हांखे कलाकु ॾेढ ई अदब बि पढ़णु घुरिजे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा मां चवंदुसि त ॿारनि जे अदब ते सरकार जी का बि सरपरस्ती कान्हे का। असां डायरेक्ट जेको आहे सो हिकिड़ो वण था पोखियूं, ॿार असां अदब जो वण था पोखियूं, फुटंदो ई कोन्हे। अॻ में त ॿूटो पोखियूं, हुन में असां पाणी विझूं तॾहिं त वणु थींदो। हाणे सरकारी सरपरस्ती जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिसंदो हिते अलाए केतिरियूं डमी अख़बारूं निकिरनि थियूं, जंहिंजी कुल सर्कुलेशन 40-50 कापियूं हूंदियूं, उन में 8-8 लखनि जा इश्तिहार लॻा पिया हूंदा आहिनि। उहे कंहिं कम जा वही बजट माना क़ौमी नाणो वियो ख़तमु थी, तबाह। ॿारनि जी का बजट आहे ई कान। तव्हां ॾिसंदव त उर्दू जे मैगज़ीन्स अॼु बि डाइजेस्ट अचनि पिया, जेके असांजे वॾे अदब जा बि तरह डाइजेस्ट कोन पिया अचनि, उन्हनि खे प्राइवेट कंपनियूं इश्तिहार थी ॾियनि। असांजे सिंधी ॿार खटि मिठड़ा बि कोन थो खाए, बिस्किट बि कोन थो खाए, का शइ इस्तेमालु माना कोन थो करे, उनखे को एडवर्टाइज़ ॾियनि, इश्तिहार ॾियनि ॿारनि जे मैगज़ीन खे, त उहो हली सघे, कंहिं ॿार ताईं पहुची सघे। बाक़ी को बि पब्लिशर सर्कुलेशन मां भली उन जूं 1 लख कापियूं खपी वञनि बि कोन कमाईंदो, कॾहिं बि कोन कमाईंदो। जेकॾहिं केरु हर पब्लिशर पंहिंजी कमाई खे बि ॾिसंदो, ईअं न आहे त सिर्फ़ु ॿारनि लाइ ई कमु कंदो। ॿारनि जो कमु बि तॾहिं थींदो जॾहिं उनजे घर जो गुज़र सफ़र हले पियो। मूं पब्लिकेशन जो कमु बि कयो आहे, जेकॾहिं पाण असांजो मैगज़ीन खपी बि वञे थो, उन में का बि बचत कान्हे का। ऐं हिते असां वटि जेके बि वज़ारतूं आहिनि, उन में का हिकिड़ी अहिड़ी कोटा न आहे रखियल त उन वज़ारत जो हिकिड़ो इश्तिहार कंहिं ॿारनि जे मैगज़ीन खे बि ॾिनो वञे त उहो बि मैगज़ीन हली पवे। बाक़ी हिते सॼो जुगाड़ी थो हले। ऐं असांजो जेको वालदेन जी ज़िमेवारी इहा ई आहे त उहे किथां बि करे, कीअं बि करे, 20-25 रुपए जो हिकिड़ो मैगज़ीन आहे, उहो घर में रखनि ऐं ॿार खे ॾियनि त तव्हां कोर्स जो किताबु पढ़ण खां पोइ 1 कलाकु ही बि पढ़ो। इहा ई जेका आहे सो हूअं त ॿारनि जे अदब जा खोड़ पासा आहिनि, उन ते घणो ॻाल्हाए सघिजे थो। ख़ालिद किताब बि लिखियो आहे वधीक, उहो माना माण्हू जेकॾहिं कुर्बान मंगी साहब ॾे अचूं था। कुर्बान साहब,
ॿाराणो अदब तव्हां पंहिंजी नज़र मां गुज़रियो हूंदो, तव्हांजूं पंहिंजूं हिकिड़ियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि, सिंध बालक संगत, उन खां पोइ वरी हाणे जो दौरु, हाणे का सिंध बालक संगत एक्टिव कोन आहे, पर हाणे छाजी ज़रूरत आहे ॿार खे उनजी शऊर खे वधाइण जी, ऐं जेके जदीद दौर जा जेके मुहरकात आहिनि उन्हनि में जेके हिकिड़ी नेगेटिविटी अची वई आहे, हिकिड़ो ग़लति अंसर अची वियो आहे, ऐं ॿारनि खे असां कुझु ॾेखारे बि कोन था सघूं। इवन सिंधी असांजा जेके चैनल आहिनि उहे बि असांखे जेके ॾेखारनि था त उहो मां नथो सम्झां त शायदि ॿार जे ॾिसण जो आहे। KTN सभ खां पहिरीं शुरूआति कई इलेक्ट्रॉनिक मीडिया में, पर उहो उन बि ॿाराणे अदब ते या ॿारनि जे प्रोग्राम्स जे हवाले सां कुझु बि हिन महिल ताईं न कयो आहे। को हिकिड़ो अधु कलाक जो को प्रोग्राम हलंदो आहे, पर हाणे उनजो बि को हाल कोन्हे। तव्हां छा था सम्झो था हाणे की छा ज़रूरत आहे इन हवाले सां? साईं, असां थोरा वॾे सिनारे में हलूं था त ॿारणे अदब जी ज़रूरत दुनिया जे हर मुल्क में आहे। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त असांजा वॾा उहे ॿारनि जे लाइ केतिरो कुझु कनि था। हाणे त असां अचूं पंहिंजी प्राइमरी तइलीम ते शुरूआति उतां था कयूं त कंहिं ज़माने में, बल्कि हाणे बि आहिनि, असांजा प्राइमरी स्कूल हूंदा हुआ, सरकारी स्कूल हूंदा हुआ, प्राइवेट स्कूलनि जो तस्वर बि कोन हूंदो हो। उते पूरा 7 साल कचे पहिरियों, पको पहिरियों, पोइ 5 साल, 7 साल ॿार प्राइमरी पढ़ंदो हो रुगो सिंधी में। असां ABC सिखीसीं 6 दर्जे में, नया स्कूल जॾहिं वियासीं त ABC 6 में शुरू कईसीं। असांजा 7 साल कचो पहिरियों, पको पहिरियों काउंट कयो, जेके अॼु नर्सरी KG चवनि था, त 7 साल हिकिड़ो ॿारु सिंधी प्रोसेस मां गुज़री अचे पियो, पोइ पियो अचे इंग्लिश ॾे। सरकार जॾहिं पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कोन कयूं त मजबूरी में प्राइवेट स्कूल अची विया। हाणे जॾहिं प्राइवेट स्कूल अची विया त उते इंग्लिश मीडियम इंग्लिश अची वियो। हाणे मीडियम इंग्लिश अची वियो, सिंधी जो हिकु सब्जेक्ट, छड़ो हिकु सब्जेक्ट, उहो बि तव्हांजा 90% स्कूल कोन था पढ़ाइनि। ख़ासि तौर ते जेके फ्रेंचाइज़ स्कूल आहिनि उन्हनि त कसम खयो आहे त असांखे सिंधी में पढ़ाइणो ई कोन्हे को। हाणे शुरूआति हितां थी आहे, असांजे जेको सिंधी असांजे ॿारनि खां विसरी वई आहे। शुरूआति हितां थी आहे। इहो अलमियो असां सां न आहे, इहो अलमियो हिते बि आहे। मां जॾहिं हिते पंहिंजे प्रेस जे सिलसिले में कराची जे दुकानदारनि सां मुलाक़ातूं कंदो आहियां त हिते जेको पनो विकिणनि था उहे मेजॉरिटी इहे पंहिंजो मेमण आहिनि, पर उन्हनि जी औलाद खे मेमणी अचे ई कोन थी। इहो अलमियो हिते बि शुरू थी वियो आहे, रुगो इन करे त असांजी जेका मादरी जेका असांजी तइलीम हुई प्राइमरी ताईं उहा ख़तमु थी वई आहे। हाणे ईअं सम्झो त सरकारी स्कूलनि ॾे नंढड़ा ॿारनि जे एॾो घटिजी विया आहिनि। तव्हां वञो पंहिंजो प्राइमरी सरकारी स्कूलनि ॾे त हाज़ुरी ॾिसो, ॿार ॾिसो, न हुजण जे बराबरि आहिनि, पघारूं वॾियूं वॾियूं आहिनि। ऐं उते ख़ासि तौर ते सियासत जेको ॿेड़ो ॿोड़ियो असांजे न भर्ती वारे हिसाब सां, त जंहिंखे काई नौकिरी कोन बि मिले उहो प्राइमरी उस्ताद थी पियो वञे, त ॿेड़ो हितां ॿुॾो। हाणे असां अॻिते हलूं था त उहो दौरु हुयो जिते हिकिड़ी असांजी इख़लाक़ी तौर ते सरकार त तवजो पहिरीं बि कोन ॾिनी, हाणे बि कोन थी ॾे। इख़लाक़ी तौर ते असांजा जेके बि साझावंद हुया उन्हनि ॿारनि जूं तंज़ीमूं ठाहियूं, पर तंज़ीमूं मेजॉरिटी सियासी तौर ते ठहियूं। उहो लतीफ़ संगत हुई या चिणंग संगत हुई, साथी ॿार संगत हुई, सभु कुझु तंज़ीमूं अहिड़ियूं हुयूं, उन में असां बि शामिलु हुआसीं। सिंध बाल संगत हुई, जेके प्योरली जो आहे उहे ॿारनि जूं अदबी तंज़ीमूं हुयूं। ऐं उहे जेके ॿारनि जूं तंज़ीमूं हुयूं उन्हनि ॿारनि जा मेला करणु शुरू कया, ॿारनि जे लाइ तक़रीर मुक़ाबला, क्विज़ कॉम्पिटिशन ऐं पंहिंजो इहो न तस्वीर नुमाइशूं। हाणे उहे तंज़ीमूं ख़तमु इन करे बि थियूं त जॾहिं NGOs इंट्रोड्यूस थी वियूं, जॾहिं NGOs इंट्रोड्यूस थी वियूं त उते जेके पघारूं जेके न लखनि में हुयूं, त असां वारा उहे जेके दोस्त कमु करण वारा हुआ उहे पघार जो चार्म ॾिसी करे उहे ओॾे हलिया विया। हाणे उहे जेके कमिटेड माण्हू हुया या त ॿाहिरि हलिया विया या पघार जे आसिरे में हलिया विया। हाणे उहो जेको कमिटेड माण्हू हुयो जेको पंहिंजे घरां ख़र्चु कंदो हुयो, हाणे मिसाल तौर ते असां कंहिं ज़माने में कुल सिंध बाल खे मेला करायासीं, पंहिंजनि दोस्तनि जी जे पंहिंजो खीसनि पैसा कढी करे मेला करायासीं, सरकारी सरपस 0। कंहिं दोस्त मानी कई, कंहिं बैनर लिखी ॾिनो, ईअं असां पंहिंजे घरों हड़ो वड़ो जॾहिं इहे मेला करायासीं त उहो हिकु दिली तौर ते जज़्बो हो। ऐं उन्हनि मेलनि में तव्हां माण्हू त ॾिसो जेके ईंदा हुया, कमिटेड माण्हू हूंदा हुआ, दिली तौर ईंदा हुया। अच्छा, हाणे वरी जॾहिं उहे मेला थियनि था त उहे फंडेड, हाणे वारा जेके उहे मेला थियनि था फंडेड मेला, असांखे तव्हांखे हैरत थींदी। असां कुल सिंध बालक मेलो 19,000 में करायोसीं, ऐं उहे दोस्त उहे पैसा अदल सुम्हण जा, अयाज़ गोल जा, सागण सारी जा पंहिंजा पैसा हुया। जॾहिं 18,000 में कुल सिंध बालक मेलो थिए थो। ऐं उहो अच्छा, उनखे अलावा वरी असां सां जेके हमदर्दियूं हुयूं
तव्हां पोइ ते मोटी वञो त उहो कुर्स बाल केवल जेको 82 में थियो या 87 में थियो सिंधी 5 अख़बारूं ख़ासि एडिशन छपनि थियूं बग़ैर पैसे। अॼु तव्हां कंहिं अख़बार मां बग़ैर पैसे 4 सुफ़्हनि जो एडिशन कढाए ॾेखारियो त उहे मूं अर्ज़ु कयो त उहे जेके कमिटेड माण्हू हुआ उहे हलिया विया। अॼुकल्ह तव्हां अख़बार में जेकर फुल पेज जो एडिशन कढायो त उहे लखनि में वसूल कंदियूं। ऐं असांजो उन्हनि 17-18 हज़ार जो मेलो करायोसीं, असांखो कंहिं अख़बार हिकिड़ो रुपयो न वरितो। ऐं 4 पेज कुल अख़बारूं सिंधी 5 हूंदियूं हुयूं। हिलाल पाकिस्तान, आफ्ताब, मेहरान, सिंध न्यूज़, इबरत 5 अख़बारूं हूंदियूं जेके एडिशन कढंदियूं। हाणे न तव्हांजी अख़बार का एडिशन कढे थी। वरी मां उते ॻाल्हि पियो चवां त फंडेड मेला, हाणे हिन वक़्तु जेके बि मेला ॿार जा थियनि बि था उहे फंडेड मेला आहे। हाणे उनजी लखनि जी बजट आहे ऐं उहो दिली तौरु थियनि ई कोन था। उहो हिकिड़ी फॉर्मेलिटी आहे, प्रोजेक्ट आहे, उहो पूरो करिणो आहे। अॼुकल्ह असां मेला कंदा हुआसीं या असां दोस्त मेला कंदा हुआ उहे दिली तौरु थींदा हुआ। हाणे फंडेड मेला थियनि था, उहो दिल्ली ऐं ज़हनी हुन में लॻा कोन्हे को। हिन वक़्तु बसि वक़्तु गुज़ारियो आहे त बसि मेलो थिए, जान छुटे। त इहो ॿारनि जे किताबनि जी नीड अॼु बि आहे दुनिया में। मां तव्हांखे ॾसींदो हलां त अमेरिका में मुंहिंजो दोस्त फरीद भुट्टो आहे, मुंहिंजो उते वञणु थींदो आहे त उते विलेज लाइब्रेरियूं आहिनि, जेके सेक्टर सां लाइब्रेरियूं आहिनि। ऐं उन लाइब्रेरियुनि में हर महीने मुक़ाबला थींदा आहिनि त कहिड़ो ॿार हिन महीने घणा किताब पढ़ी आयो आहे ऐं वरी उन्हनि ते उन्हनि खे इनाम मिलंदा आहिनि। हाणे तव्हां चओ सरकार ते त छा असांजी सरकार सरपस्ती केतिरी कई आहे? निल। नादल साहब हिकिड़े इवेंट में सरकार खां इहो मुतालबो कयो हो त जीअं सिंधी अदबी बोर्ड आहे या लैंग्वेज अथॉरिटी आहे, इन तिर्ज़ ते सिंध चिल्ड्रन अकेडमी ठही वञे त जेका रुगो ॿारनि अदब ते कमु करे। असां वटि अञा इहा बि ख़बर कोन पई आहे त असां जेको ही शेर कंहिं दर्सी किताब में ॼण वञी रहिया आहियूं उहो घणनि सालनि जे ॿार जो आहे। असां त अञा उहो कैटेगरी बि कोन तइ करे सघिया आहियूं त असां घणनि सालनि जे केतिरनि सालनि जे ॿार खे कहिड़ो पंहिंजो शेर जेको आहे या कहिड़ो मज़मून हुनखे ॾियूं। अञा असां उहा सतह बि न तइ करे कोन सघिया आहियूं। त जॾहिं दुनिया जा ॿार ॾिसो न, असां वटि त मीडिया हाणे आई आहे न, तव्हां अमेरिका में हलिया वञो त उते त इहे पंहिंजो सैटेलाइट मीडिया हले घणो वक़्तु पहिरियों खां हुई, पर उते ॿारनो अदब उते अञा पढ़ियो पियो वञे। लाइब्रेरियूं अञा आबाद आहिनि। तव्हां हिते इहो ॿुधायो त हिते लाइब्रेरियूं आहिनि घणियूं ऐं उन्हनि में ॿारनि जा पोर्शन आहिनि केतिरा? उन्हनि खे उते घुराइण जे लाइ का अहिड़ी अट्रैक्शन आहे जो ॿारनि खे चयो वञे त बाबा तव्हां लाइब्रेरी में अचो? या असांजा वालदेन इहो पंहिंजो इहो ॿारनि खे उत्साहिनि था त बाबा तव्हां लाइब्रेरी में वञो? पर उते लाइब्रेरी में जॾहिं वञनि बि था त छा उते उहे फैसिलिटीज़ आहिनि? असांजे ख़ासि तौर ते प्राइमरी स्कूलनि में तव्हां अचो त 2-2 कलाक लाइट हली थी वञे, ॿार उते पढ़ी सघे कोन थो। त छा असांजी लाइब्रेरी एयर कंडीशन आहिनि? या उते जेकॾहिं आहिनि बि सही त उते जेको लाइट जो बहिरान आहे त ॿार उते वेही पढ़ी सघे थो? रुगो तव्हां इहो ॾिसो त जेकॾहिं सरकार सरपरस्ती करे ऐं ॿारनि जे लाइ प्लानिंग करे त असांजो ॿारु अदब पढ़ी सघे थो। ऐं ख़ासि तौर ते असांजी लैंग्वेज अथॉरिटी त घणो ई पंहिंजो चाहे थी त असांजे प्राइवेट स्कूल में सिंधी पढ़ाई वञे, हिकु पीरियड पढ़ायो वञे, छो हिकु सब्जेक्ट पढ़ायो वञे, उहे बि कोन था पढ़ाइनि। सो जेकॾहिं असांजी सरकार हिमथ न कई ऐं त पोइ इहे जेके फ्रेंचाइज़ स्कूल आहिनि, ख़ासि तौर ते फ्रेंचाइज़ स्कूल, हिकिड़ा स्कूल उहे बि आहिनि जेके लोकल माण्हुनि क़ाइमु कया आहिनि, उन्हनि सिंधी खे इग्नोर कोन कयो आहे। पर जेके फ्रेंचाइज़ स्कूल आहिनि उन्हनि मेजॉरिटी तौर ते जेको सिंधी ॿोली खे, सिंधी ॿारनि खे जेको इग्नोर कयो आहे पंहिंजी मादरी ॿोली ॾांहुं, इहो वॾो अलमियो आहे। इहो वॾो अलमियो आहे जो असां ॾींहों ॾींहों पंहिंजी ॿोली वञूं। तव्हां ॾिसो त कहिड़ो बिगाड़ अची वियो आहे। असांजे गुरश हदीद में असांजो पूरो पाड़ो आहे माइटनि जो, त मां हुन गली में वञा पियो, ॾिसो तव्हां असांजी सिंधी में घणी पंहिंजो मिक्सअप थी वई आहे। अधु ॿोली जीअं असां चवंदा आहियूं त उर्दू सही फारसी आहे, वाक़ई फारसी आहे। मां ईरान जे रहियो आहे, हिते ॾिसां थो त उर्दू में अधु वधीक फारसी लॻी पई आहे। त असांजो उहो शहर थी वियो आहे त असांजा ख़ासि तौर ते कराची में रहण वारा जेके ॿार आहिनि उहे जॾहिं सिंधी ॻाल्हाइनि था त तव्हांखे उहा मुकमल सिंधी तौर ते प्योर नज़र न ईंदी। उन में अधु तव्हांजी उर्दू जेका आहे सा उहा मिलियल हूंदी आहे। त इहो बि वॾो अलमियो आहे। त उनजी वजह इहा आहे त असां ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो कराची वारे स्कूलनि में, कराची जे प्राइवेट स्कूलनि में सिंधी त पढ़ाइनि ई कोन था। हाणे उहो ॿारु पंहिंजी मदर टंग खां महरूम लॻो पियो आहे। इहो वॾो अलमियो आहे। इन लाइ असांखे सोचणो पवंदो, ख़ासि तौर ते सरकार खे सोचणो पवंदो, असांजे सॼा वॾनि खे सोचणो पवंदो त असां पंहिंजी ॿोली खे कीअं बचायूं। मुंहिंजे ख़्याल में कुर्बान साहब जेका ॻाल्हि कई त गवर्नमेंट खे सिंध चिल्ड्रन्स अकेडमी क़ाइमु करणु घुरिजे, इहा हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं शायदि असांजे अदीबनि खे, असांजे दानिश्वरनि खे इन ॻाल्हि ते गौर करणु घुरिजे त ॿार उनजी बेसिक ऐं अदब जेको क्रिएट थिए थो या उन जूं जेके ज़रूरतूं आहिनि उन ते वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे। हाणे असां हिन पंहिंजे सेशन खे कंक्लूड कयूं था ऐं ख़ालिद आज़ाद खे चवंदुसि त हिन ते मजमूई राय पंहिंजी ॾियनि ऐं
असल में मूं पे चाहियो त कुर्बान साहब जी हीअ ॻाल्हि असां ई इनिशिएट कई हुई त सिंध चिल्ड्रंस अकेडमी क़ाइमु थिए सरकारी तौर ते ऐं मूं साईं सरदार अली शाह साहब खे गुज़ारिश कई त कोई इन क़िस्म जो कोई एक्ट को बिल पास करायूं असेंबली मां पर ओवरऑल हिकिड़ी सची ॻाल्हि इहा आहे त इदारा सरकार ठाहे छा कंदी हलाइणा त असांखे आहिनि अदबी बोर्ड बि त तव्हांजो असांजो इदारो आहे न हलाए ॾेखारियो तव्हांजी ख़बर पवे कोन था हलाए सघूं न असां केतिरा ई इदारा ठहियल आहिनि हिकिड़ी ॿी चिल्ड्रंस अकेडमी असां पंहिंजी दिलि जी ख़्वाहिश ते ठहिराए त छॾियूं हलाईंदो केरु असां हिक ॿिए जा ॾूंढा पटण में पूरा आहियूं असां हिक ॿिए खे घटि ॾेखारण में पूरा आहियूं असां सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते प्रिंट मीडिया ते सिंधी माण्हू हिक ॿिए खे मुकमिल तौर ते बेइज़त करण जे लाइ तयारु वेठा आहियूं थिया सो उहे माण्हू इदारा त वरी बि असांखे तव्हांखे हलाइणा आहिनि सिंधी माण्हुनि खे हलाइणा आहिनि सिंध चिल्ड्रंस अकेडमी ठही वञे हलाईंदो केरु केतिरा इदारा ठहिया पिया आहिनि एन ए बलोच इदारो ठहियो पियो आहे थियो रिसर्च जो बिलावल इंस्टीट्यूट ऑफ रिसर्च ठहियो पियो आहे थियो MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ हिस्ट्री ठही हाणे मुकमिल थी वियो आहे लैंग्वेज अथॉरिटी ठही पई आहे माजिद भुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन लैंग्वेज इंजीनियरिंग थो ठहे सिम्पा थो ठहे ॻाल्हि इहा आहे मुंहिंजे ख़्याल में त असांजी विल केतिरी आहे असां शयुनि खे केतिरो अहम सम्झूं था असां पंहिंजे ॿार खे तव्हां पाण वेठा आहियो तव्हां ॿुधायो त तव्हांजा ॿार केतिरो सिंधी पढ़नि था चिल्ड्रंस ॿारनि जे अदब जो जो ख़ासि मक़सदु इहो हूंदो आहे त ॿारनि जो अदब उन क़ौम ऐं उन मुल्क जे माण्हुनि जी ॿोली उन जी सकाफ़त उन जे रिवायतनि उन जे कल्चर सां कनेक्ट कंदो आहे ॿारनि खे असांजो शहरी ॿार त सुबुह जो वञे थो इंग्लिश मीडियम स्कूलनि में शाम जो मोटे थो त माइट उनखे ट्यूशन ते मोकिलियो छॾनि था उहो बि अंग्रेज़ी में राति जो उनखे पेरेंट्स पढ़ाइनि था उहा बि अंग्रेज़ी में बाक़ी उनखे जेको टाइम मिले थो त उहो माइट बि इन ॻाल्हि में ख़ुशि आहिनि त उहो अंग्रेज़ी ते ई फोकस करे छाकाणि त फ्यूचर उनजो आहे उन ते ई फोकस करे उन ते ई कमु करे ऐं अॻिते हली पंहिंजो हिकिड़ो सोसाइटी में का पंहिंजी जाइ ठाहे चिल्ड्रंस लिटरेचर हूंदो सप्लीमेंट्री रीडिंग मटीरियल मददी तदरीसी मवाद जीअं पंहिंजे ॿार खे तव्हां पंहिंजे कल्चर सां पंहिंजे लिटरेचर सां पंहिंजी ॿोली सां पंहिंजे रिवायतनि सां पंहिंजे माण्हुनि सां ॻंढे सघो इहे तहरीकूं हलियूं माज़ी में हाणे दौरु चेंज थियो आहे तब्दीलियूं थियूं आहिनि का ज़रूरत आहे नंढनि शहरनि में ॻोठनि में अॼु बि रिसालो खणी को माइट पंहिंजे ॿार खे ॾींदो हूंदो या के तंज़ीमूं या के माण्हू कोशिशि कंदा हूंदा त को ॿारनि जो किताब पर आउं नथो सम्झां इहा हक़ीक़त आहे शहरनि में हाणे इहो सिलसिलो ख़तमु थींदो पियो वञे केरु कोन थो पढ़े ॿारनि जो अदब कंहिंखे का ज़रूरत कोन्हे 1000 किताब छपियूं था पिया अथव हिन बुक स्टॉल ते 10 साल थी विया आहिनि 1000 किताब कोन हलिया हूंदा ॿारनि जा को पूरा 300 400 500 कापियूं उहे बि शौक़ु मां केरु वठी वेंदो आहे तमामु हिकिड़ियूं तलख़ हक़ीक़तूं आहिनि संजीदगी सां वेही सोचण जी ज़रूरत आहे ऐं नथो सम्झां त हिन में को चिल्ड्रंस लिटरेचर अकेडमी इन ते को कमु कंदी बेला रज़ा जमील सां कल्ह मुंहिंजी मीटिंग थी पई चिल्ड्रंस लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां उन सां बि इहा ॻाल्हि कई उन्हनि ॿुधायो त असां को मैडम महताब खे बि चऊं था सरदार शाह खे बि चऊं था गॾिजी को बिल इनिशिएट कजे सुठी ॻाल्हि आहे हिते बि इहा ॻाल्हि आहे चिल्ड्रंस लिटरेचर अकेडमी ठहे इदारो ठहे हलाईंदो केरु असां हलाईंदासीं तव्हां असां सिंधी ऐं पोइ असां जेके इदारा हलाए छॾिया आहिनि हेसि ताईं उहा बि तव्हांखे बि ख़बर आहे असांखे बि ख़बर आहे असांखे पंहिंजे पाण ॾांहुं ॾिसणो पवंदो चिल्ड्रंस लिटरेचर दुनिया में ॿारनि जो अदब हर क़ौम हर ॿोली जो उहो बुनियादी टूल आहे जेको कनेक्ट करे थो पंहिंजे ॿार खे पंहिंजे कल्चर सां पंहिंजे रिवायतनि सां पंहिंजी ॿोली सां पंहिंजे माण्हुनि सां उन्हनि जे मसइलनि सां न त ॿी सूरत इहा आहे त माण्हू हिकिड़ो पढ़ी लिखी इंजीनियर बि थिए थो डॉक्टर बि थी थो वञे सोसाइटी में पंहिंजे सुठे मक़ाम ते बि पहुची वञे थो पर पंहिंजे रिवायतनि सां पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजे क़ौम तहज़ीब ॿोली सां कनेक्ट न हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में ॿारनि जो अदब जेकॾहिं सिंधी ॿोली जो ॿारनि जो अदब उनजो रिवाइवल करिणो आहे उनखे बचाइणो उनजे लाइ ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकु त तव्हां मौजूदा दौर जे चैलेंजिस खे पासीरो नथा करे सघो सॉफ्ट ते शयुनि खे खणी अचो CDs खणी अचो एप्स ठाहियो ॿार वटि एक्सेस त आहे न तव्हांजे ॿार वटि मोबाइल आहे टैबलेट आहे हाणे हिकिड़ो त इहो ॿियो त असांजो जेको ॻोठनि जो ॿारु आहे रूरल ॿारु आहे असांजो उनजे लाइ असांखे उहे साॻियां किताब आहिनि साॻियां रिसाला आहिनि संजीदगी सां असांखे शयुनि खे खणणो पवंदो जेके इदारा कमु कनि था उहे बि कनि ऐं ॿारनि ताईं पंहिंजूं शयूं पहुचायूं उन्हनि खे कनेक्ट कयूं इहो तमामु ज़रूरी आहे थैंक यू वेरी मच मुंहिंजे ख़्याल में हाणे हाज़रीन न हलिजे ऐं कंहिंजो को सुवाल हुजे त मां अमर फयाज़ IT ऐं सिंधी ॿोलीअ जे हिसाब सां थोरो घणो मुंहिंजो कमु आहे दोस्तनि जी मां हिकु ग़लतफ़हमी दूरि कंदो हलां
त जॾहिं तव्हां ॿार जी ॻाल्हि कयो था त असां 14 साल खां पोइ जी था ॿार कयूं, जेका अॻु में गुज़री वियो हलियो। सॼी दुनिया में सोशल नेटवर्किंग 14 साल जेको सालनि जो ॿार आहे या उन खां अॻु में जो आहे उनजो न अकाउंट ठाहींदी आहे ऐं मुकमल तौर ते पैक्टा जे कानून तहत कंहिं ॿार जे जेकॾहिं तव्हांखे ख़बर थी पए त उहो फेसबुक ट्विटर या यूट्यूब ते किथे बि अंडर एज 14 खां घटि जो आहे त उहो कंप्यूटर उहो IP बंदि थी सघे थी पई। इन तस्वर मां निकिरी अचो त ॿार जो अदब तव्हां सोशल मीडिया जे थ्रू आणे सघंदा। सोशल मीडिया ॿार जे लाइ न आहे, नंबर 1। नंबर 2 जेका ख़ालिद ॻाल्हि थो पियो करे, कंक्रीट कमु, बुक, कॉमिक, CD, ऐप, हर उहा शइ जीअं यूरोप में OLPC थी कमु करे, 1 लैपटॉप पर चाइल्ड अफ़गानिस्तान में अची वई आहे, इंडिया में अची वई आहे हली। असां सिंधियुनि में चङा मुड़ुस थी जेकॾहिं हुननि सां थोरो राब्तो कयो त तव्हांजे ॿार ताईं लैपटॉप फ्री ऑफ कास्ट मिली सघे थो। उनखे ॿोलियाई करिणो आहे, उन ते पंहिंजो अदब करिणो आहे, उहो तव्हांजो दर्देसर आहे। महिरबानी करे जॾहिं ॿार जी ॻाल्हि कयो त सोशल मीडिया कढी छॾींदा कयो। इहा महिरबानी। बेसिकली जेका ॻाल्हि आहे त उन जा ज़िम्मेवार साईं ॻाल्हि वांगुरु असां पाण आहियूं, ठीकु आहे। सिंधी असेंबली में अलाए केतिरा दफ़ा बिल मंज़ूर थिया आहिनि त प्राइवेट स्कूल में सिंधी लैंग्वेज पढ़ाई वेंदी। सिंधी असेंबली जेका असांजो हिकिड़ो वॾो महान इदारो आहे, उन खां पोइ बि कंहिं बि जाइ ते कंहिं बि स्कूल में कराची जे हिसाब सां या हैदराबाद में बि काफ़ी ॾिठो वञे त उते अमल न थी सघियो आहे अॼु ॾींहं ताईं। उन में असां पेरेंट्स जी ऐं जेके असांजा कुझु दानिश्वर ऐं अदीब आहिनि उन्हनि जूं बि ग़लतियूं आहिनि, त उन जे लाइ को बि मुज़ाहिरो को बि एहतिजाज कोन कयो वियो आहे, ठीकु आहे सर। उन खां ॿी ॻाल्हि मां कंदुसि त असांजी पंहिंजे हिसाब सां जेकर किथे को कंहिं बि असांजे स्कूल में सिंधी लैंग्वेज नथी पढ़ाई वञे त असां पेरेंट्स जो थी सघे थो त असां उनजे ख़िलाफ़ु जीअं हिकिड़ी साईं कई त सिटी स्कूल में उन कोर्ट जे ख़िलाफ़ु जेका आहे सो पिटीशन जेका आहे सो दाख़िल करण जी उनखे धमकी ॾिनी, त उते उहो सिंधी ॿोली वारो अमल पढ़ाई वारो शुरू थी वियो हुयो। त इहे ॻाल्हियूं बि कुझु असांजूं बि पंहिंजूं आहिनि ऐं असां जेका आहे सो उन में तस्लीम कयूं, कुझु असांजूं बि ग़लतियूं आहिनि। ऐं इन खां अलावा असांजे जेके मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि पंहिंजे अदीबनि ऐं दानिश्वरनि खे जेके आहिनि असांजा, त उहे बि इन ॻाल्हियुनि खे वठनि ऐं हिकिड़ो संजीदगी सां सोचनि। छाजे करे त ॿार ऐं सिंधी ॿोली असांजी हिकु बेसिक आहे, हिकु बुनियादु आहे। जे अगरि असां उन पंहिंजे बुनियाद खे हींअर असां पंहिंजी ॿोलीअ खे अगरि उतां खां सीरियसली ऐं हिकिड़े पंहिंजे संजीदगी सां नथा वठूं त अॻिते हली इहे ई साॻियूं ॻाल्हियूं ऐं कुझु ॿियूं मसाइल असांजे अॻियां साम्हूं अची था वञनि पिया। त पहिरीं ॻाल्हि आहे असां पंहिंजा पाण खे असां हिकिड़ी मञूं था त पेरेंट्स एज़ अ वालदेन एज़ अ सिंधी त असां जूं ग़लतियूं बि आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त कुझु असांजा दोस्त अदीब ऐं दानिश्वर बि इन ॻाल्हियुनि खे संजीदगी सां वठी करे ऐं इन खे वधीक वधाइनि। बुर्डे साहिब ते सुठी वज़ाहत कई आहे, तमामु बहितरीनु ज़रूरी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी हाणे छा आहे त राइटर जो रोल छा आहे, उहो क्रिएटिविटी बि उहो तख़लीक़ माना करे, किताब बि छपराए, वरी मुज़ाहिरा बि करे। माना असां वटि इहो ट्रेंड पइजी वियो आहे त पंहिंजी ज़िमेवारी खणी ॿिए ते हणणी आहे। त सोशल मीडिया ते ॾिसंदो न, ॿुधायो त दुनिया में तख़लीक़ खां वधीक को कमु आहे छा? जेको तख़लीक़कार आहे, जेको सोसाइटी में हुनजी केॾी वॾी इज़त आहे। ॿाहिरी दुनिया में कॾहिं बि ईअं कोन्ह थींदो आहे त तख़लीक़कार खे चई बाबा बैनर खणी बि या फलाणे वञे थो, सुठी ॻाल्हि आई आहे, पर हाणे उहो रोल हुनजो न आहे। मतिलबु जॾहिं हिते असां वटि सियासतदान मौजूदु आहिनि, असेंबली जी तव्हां ॻाल्हि कई त उहे बि आहिनि, आम माण्हू बि आहिनि, उस्ताद आहिनि भला, उस्ताद नथो करे सघे छा? उस्ताद जेको डायरेक्ट इनवॉल्व आहे ॿार सां ऐं ॿोलीअ सां इनवॉल्व आहे। असां इहे जेके वॾा सेमिनार कयूं था या जेके सिंध रीडिंग प्रोजेक्ट जा प्रोग्राम, हेॾियूं अरबन जी बजट ठाहे उन किताब छपराइजनि था पिया, आख़िर वरी उहो रोल वरी उहो टीचर खे अदा करिणो आहे। ऐं टीचर जी जेको तव्हां ॾिसो त टीचर जो रोल छा रहियो आहे। अञा असांजी मां उस्तादनि जूं तंज़ीमूं आहिनि, मां उनखे चवंदो आहियां तव्हांजी पघार रुकिजे थी या को इंक्रीमेंट जो मसइलो आहे उस्तादनि जो, त सभु रोडनि ते था निकिरी अचो। पर कॾहिं तइलीम जे मयार जे बारे में तव्हां कॾहिं बि रोडनि ते कोन निकिता हो, न को सेमिनार करायो अथव त असांजी तइलीम जी तबाही जा सबब कहिड़ा आहिनि। अॼु ॾींहं ताईं कंहिं बि तंज़ीम मूंखे ॿुधायो, प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीम हुजे या हायर स्कूल जी, सेकेंडरी स्कूल जी हुजे या यूनिवर्सिटी, इवन यूनिवर्सिटियुनि में असां मां रहियो आहियां, यूनिवर्सिटियुनि में उते बि इहो ई हाल आहे। नंढनि नंढनि मामूली मफ़ादनि ते, ज़ाती मामलनि ते असां गोड़ कंदा आहियूं, वॾो मुज़ाहिरा बि कंदा आहियूं। ख़ैरपुर यूनिवर्सिटी में स्कैंडल ठहियो शादी शहीद वारो प्रोजेक्ट जो, अर्बन उन दौर में करोड़नि रुपए जो नुक़सानु थियो, वॾो वॾो तइलीमी इदारो शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर में हिकु ॾींहुं बि हड़ताल कान थी, कंहिं शहर वारनि हड़ताल न कई। एॾी लातालुकी तइलीम सां, लातालुकी माना तइलीमी इदारो असांजो आहे ई न। स्कूल हे असांजो कहिड़ो वास्तो बाबा? शहर में कंहिं वापारीअ खे हिकिड़े सिपाही थप हईं, शहर 3 ॾींहं बंदि हुयो ख़ैरपुर जो। पर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जो हेॾो वॾो शादी शहीद प्रोजेक्ट स्कैंडल सॼे पाकिस्तान में मशहूरु थियो।
एॾो वॾो घपलो थियो, हिकु ॾींहुं बि शहर ख़ैरपुर बंदि न थियो। त इन भला हेॾो वॾो क़ौमी नुक़सानु आहे। ज़ाती तरह त मसइलो थियो त बसि गैरत असांखे अची वई जल्दी, पर इज्तिमाही जेके असांजा मफ़ाद आहिनि, नुक़सान थियनि था, उन ते असां सभु चुप आहियूं। एसोसिएशन कॾहिं बि असांजो मिसाल उस्ताद आहिनि, पर तालीम उनजी प्रायोरिटी रही कान्हे का। ॿिया मामला थींदा, हर जाइ ते मुज़ारा आहे, पर कॾहिं मां न ॾिठो आहे त यूनिवर्सिटी में त इहो तालीम ते को उस्तादनि जो असां इस्तिसाब कयूं, बाबा एसोसिएशन आहे उस्तादनि जी तंज़ीम आहे, उहा त करे सघे थी न। कहिड़ा उस्ताद आहिनि जेके नथा पढ़ाइनि, असां उनजे ख़िलाफ़ु एक्शन खणूं। उहो चवनि असांखे न, असांखे वोट जो मसइलो आहे, ग्रुप आहिनि, लाबियूं आहिनि, असांखे वोट न मिलंदो। हाणे इहो प्रायोरिटी वोट आहे, त इलेक्शन खटणी आहे। तव्हां ॾिसो त प्राइमरी जेके उस्तादनि जी एसोसिएशन जी इलेक्शन थींदी आहे, उन में किरोड़नि पंहिंजो ख़र्च थो थिए। MN MP वज़ीर उन में इनवॉल्व थींदा आहिनि, सॼी सिंध थरथले में अची वेंदी आहे पेटे अलफ़ जी जहिड़ी इलेक्शन थींदी आहे। पर उहे पेटे अलफ़ जा अॻुवाण कॾहिं इहो वञी प्राइमरी उस्ताद कंहिं जंहिं सुठे उस्ताद खे बेस्ट टीचर आहे, उनखे त असां एवॉर्ड था ॾियूं, गोल्ड मेडल था ॾियूं, उनखे सारायूं था। या जेको घोसड़ू उस्ताद आहे जिन नथो पढ़ाए, उन समाजी बाइकाट कजे, बाबा तव्हांजो सोशल बाइकाट आहे, तूं असांजी तंज़ीम में न आहे, उस्तादनि जी बिरादरी में तोखे ख़ारिज था कयूं, तोसां भत बिरादर ख़तमु आहे। कॾहिं थी आहे, कॾहिं न थी आहे। नतीजे में उहे शयूं ईअं हलंदियूं रहनि थियूं पियूं। पंहिंजी मां उस्ताद थियण त उस्ताद मूं ते हणंदा, असां सोशल मीडिया थियणु सोसाइटी हिक ॿिए ते हणंदासीं इल्ज़ाम, पंहिंजी ज़िम्मेवारी कॾहिं क़बूल न आहे करणी। ऐं इहो मुंहिंजो सुवालु आहे उस्तादनि जी सभिनी तंज़ीमनि खां, प्राइमरी तंज़ीम खां वठी यूनिवर्सिटी जी तंज़ीमनि ताईं, त उन्हनि तालीम जी भलाईअ लाइ छा कयो आहे, इहो हिकिड़ो सुवालु। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। डॉक्टर अदल, ख़ालिद आज़ाद, माजिद, कुर्बान मंगी साहब, असां हिन सेशन खे हाणे एंड पिया कयूं, ऐं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।